सिंध हाई कोर्ट सखर बेंच में सखर ज़िले के 214 एहलकारनि खे 11 महीननि जूं पघारूं न मिलण ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे। अदालत दरख़्वास्त ॿुधणी लाइ मंज़ूर कंदे IG सिंध, घरू सेक्रेटरी ऐं ॿियनि खां 1 अप्रैल ते जवाब तलब करे वरितो। सिंध हाई कोर्ट सखर बेंच जी 2 रुकनी बेंच जस्टिस आफ्ताब अहमद गोरण ऐं जस्टिस फ़हीम अहमद सिद्दीकी केस जी ॿुधणी कई। दरख़्वास्त गुज़ार पुलिस एहलकार शफ़ीक अख्तर समेत 214 एहलकारनि पारां वकील मोहम्मद अली नापुर मार्फत दरख़्वास्त दाख़िल कराई वई हुई। दरख़्वास्त गुज़ार जो चवणु आहे त सखर ज़िले सां तालुक़ रखंदड़ 214 एहलकारनि खे 2014 में भर्ती कयो वियो हो। भर्ती बाद पुलिस जी ट्रेनिंग दौरान 11 महीननि जूं रहियल पघारूं अञा ताईं नाहिनि मिली सघियूं। हुननि जो त अदालत जे हुकुम बावजूदि सिर्फ़ हिकु एहलकार अब्दुल समी महेसर खे पघारूं ॾिनियूं वयूं आहिनि। अदालत दरख़्वास्त ॿुधणी लाइ मंज़ूर कंदे IG सिंध, घरू सेक्रेटरी, फाइनेंस सेक्रेटरी, एडिशनल IG सखर रीजन ऐं SSP सखर खे नोटिस जारी कंदे 1 अप्रैल ते जवाब तलब करे वरितो आहे।